Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. नैब तोशा खाना रेफरेंस में जांच तेज़ कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी मिल्कियतुनि ऐं असासनि जी ॻोल्हा शुरू करे छॾी। लाहौर डेवलपमेंट अथॉरिटी खे ख़त लिखी नवाज़ शरीफ़ जी मिल्कियतुनि गाॾियुनि ऐं बैंक अकाउंट्स जा तफ़सील पेश करण जी हिदायत। नैब LDA सां गॾु DC लाहौर एक्साइज़ खाते ऐं निजी बैंक्स खां बि तफ़सील तलब करे वरिता। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी लाहौर में 1550 केनाल जी ज़मीन सनस इस्तेमाल में आयल मर्सिडीज़ लैंड क्रूज़र्स ऐं ॿिनि ट्रैक्टर्स जो भी रिकॉर्ड तलब करे वरितो। निजी बैंक खे भी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे नाले ते खुलियल अकाउंट्स जो रिकॉर्ड पेश करण जी हिदायत। कराची में सिवरेज ऐं गंद कचरे जो वॾो मसइलो आहे। इहो मसइलो जल्द हल कंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त क्यामाड़ी खे मॉडल ज़िलो बणायो वेंदो ऐं मक़ामी माण्हुनि लाइ रोज़गार जा नवां मौक़ा पैदा कया वेंदा। समूरी सिंध जा बि मसइला गॾिजी हल कया वेंदा। मनहोड़ो रोड जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब दौरान वॾे वज़ीर जो चवणु हो त क्यामाड़ी में पहिरियों इवेंट थियण ते ख़ुशी थी रही आहे। कराची जी तरक़ी ऐं बहितरी लाइ पाक नेवी ग़ैर मामूली किरदारु अदा कयो आहे। ऑपोज़िशन जी एजेंडा हुकूमत ऐं फ़ौज खे वेढ़ाइण आहे। नवाज़ शरीफ़ अमीरुल मोमिनीन बणिजी इदारनि खे कंट्रोल करणु चाहे थो। नवाज़ शरीफ़ चाहे थो त न खेॾंदुसि ऐं न ई खेॾणु ॾींदुसि। हू इहो सभु कुझु ॾे वापसि अचण लाइ करे रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त ऑपोज़िशन इस्तीफ़ा ॾिनी त नंढी चूंड कराइण लाइ तयारु आहियूं। पोइ बि ऑपोज़िशन हिकु सीट बि न खटंदी। पीपल्स पार्टी ऐं नून लीग ॿई जमायतूं इस्टेब्लिशमेंट जूं पैदावार आहिनि। नवाज़ शरीफ़ जी तक़रीर इख़्लाक़ी तौरु नशर न थियणु घुरिजे। हा, फ़ौज ख़िलाफ़ संदसि तक़रीर ते भारत में ख़ुशी मल्हाई वई। मूंखे फ़ौजी क़यादत जी मुलाक़ातुनि जी ख़बर हूंदी आहे, पर जेके फ़ौजी क़यादत सां लिकी मिलनि था उन्हनि जे बारे में छा चवां। निजी TV चैनल्स जे डायरेक्टर न्यूज़ सां मुलाक़ात दौरान इमरान ख़ान जो चवणु हो त काबीना मेंबरनि खे ज़िम्मेवारी जी सम्झ आहे। कॾहिं कॾहिं पंहिंजे पासे ई गोल करे छॾींदा आहिनि ऐं वज़ीर बयानु ॾियणु वक़्तु तज्ज़ियाकार बणिजी वेंदा आहिनि। ऑपोज़िशन वटि माण्हू न आहिनि, तंहिं करे हू मौलाना फज़लुर रहमान खे गॾु खणी हलंदा आहिनि। मूंखे ऑपोज़िशन खां को ख़तरो न आहे। 72 सालनि खां कश्मीर ते क़ाबिज़ भारत पाकिस्तान सां छिकताण वधाए रहियो आहे। भारत हिकु ख़तरनाक रांदि खेॾे पियो। भारत को बि मिस एडवेंचर कयो त आख़िरी हद ताईं विढ़ंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब। वज़ीर आज़म चयो त आलमी बिरादरी खे केतिरा ई भेरा आगाह कयो आहे त भारत पाकिस्तान में हिकु फास्ट फ्लैग ऑपरेशन करणु चाहे थो त जीअं कश्मीर मसइले तां दुनिया जो ध्यानु हटाए सघे। जेकॾहिं भारत अहिड़ो को बि क़दम खयों त मुक़ाबिलो कंदासीं ऐं भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। इमरान ख़ान जो चवणु हो त नयनि मुख़ालिफ़ ताक़तुनि विच में हथियारनि जी डोड़ हली रही आहे। आलमी मुआहिदनि जा बखिया उडेड़ा पिया वञनि। असांजी परदेही पॉलिसी जो मक़सदु पाड़ेसरनि सां सुठा लाॻापा ऐं मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु आहे। पुलिस जा तव्हां ॾिसो था हाल जेके ऑनरेबल चीफ जस्टिस जा रिमार्क्स हुआ, पुलिस त शुरू खां वठी नाइंसाफ़ी कंदी आई आहे। सिंध जा जेके जागीरदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ मां बीठी आहियां, मूंखे उन्हनि मां ख़तरो आहे। ऐं इहो बि चवंदमि सिंध गवर्नमेंट सिंध पुलिस मां बि ख़तरो आहे मूंखे, पर आउं डिॼण वारी न आहियां, न ई आउं हटण वारी आहियां। मॉडल कोर्ट में जेको केस ट्रांसफर चवनि, इहा ई हुननि खे ॻाल्हि ॾुखी लॻी आहे, जेकर डिले टैक्टिक्स यूज़ करण जे चकर में आहिनि। पूरी उमेद आहियां त कोर्ट्स ज़ाहिर आहे उहे इंडिपेंडेंट आहिनि त इंसाफ़ कंदियूं। दादू जी क्रिमिनल कोर्ट में उमिर रुबाब जे वालिद सूदो टिनि भातियुनि जे क़त्ल केस ते ॿुधणीअ दौरान PPMPA सरदार चांडियो सूदो ॿिया जवाबदार पेश। जवाबदारनि जे वकील दलील ॾींदे चयो त केस में आजा करार ॾिनल जवाबदारनि ख़िलाफ़ केस नथो हलाए सघिजे। अदालत जवाबदारनि जे वकील खे लिखत में दरख़्वास्त ॾियण जी हिदायत कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी।
उमेर रुबाब जो चवणु आहे त अकेले सिर पंहिंजे घर भातियुनि जे क़त्ल खे इंसाफ़ ॾियाराइण ऐं सरदारनि ख़िलाफ़ क़ानूनी जंग विढ़ी रही आहियां। सरदारनि मां हयाती खे ख़तरो आहे, क़त्ल थियण जी परवाह नाहे, ज़ालिमनि ख़िलाफ़ आख़िरी साह ताईं क़ानूनी वेढ़ जारी रखंदुसि। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। सुप्रीम कोर्ट उमेर रुबाब जे भातियुनि जे क़त्ल केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो। अदालत हुकुम ॾिनो आहे त DIG हैदराबाद जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अदालत आॾो रिपोर्ट पेश करे। DIG हैदराबाद खे ईंदड़ ॿुधणी ते ज़ाती तौर पेश थियण जो हुकुम। दादू भरसां ख़ुदाबाद थाणे जी हद में मुड़ुस खां खुला वठण लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कंदड़ औरत सरेआम क़त्ल। मुस्मात अमीरा जतोई पंहिंजे भाउ सां गॾु अदालत में हाज़िरी लाइ वञी रही हुई त हथियारबंदनि मथसि फायरिंग कई। मोटरसाइकिल सवार हथियारबंद औरत खे गोलियुनि जो खाज बणाए फ़रार। मुस्मात अमीरा जतोई जो लाश पोस्टमार्टम लाइ दादू इस्पताल मुंतक़िल। भान सईदाबाद भरसां चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ अली शाह जी ज़रई ज़मीन ते फुरजी वारदात। ॻोठ सैयद पीरल शाह में हथियारबंद ज़रई ज़मीन ते चौकीदार खे मुबैना तौर यरगमाल बणाइण बाद 16 सोलर प्लेट्स खणी फ़रार। चीफ सेक्रेटरी जी ज़रई ज़मीन जे चौकीदार जो चवणु आहे त ॿिनि रिक्शाउनि में सवार हथियारबंद ज़रई ज़मीन ते आया ऐं हथियारनि जे ज़ोर ते सोलर प्लेट्स खणी फ़रार थी विया। वाक़े खां पोइ पुलिस में थरथलो पइजी वियो। ज़रीन जो चवणु आहे त SSP ॾियाम शोरो मोहम्मद अनवर खैतरान SHO सेमण सां राब्तो करे छंड कढी ऐं चोरनि खे फ़ौरी तौर गिरफ़्तार करण जी हिदायत कई। मार्शल लॉ दौर हुजे या जमहूरी हुकूमतुनि जा गैर जमहूरी कदम, मुल्क में जमहूरियत जी बका लाइ जिदोजहद खे ज़िंदगी अर्पींदड़ नवाबज़ादा नसरुल्लाह ख़ान जे विछोड़े खे 17 साल विहामी विया। नवाबज़ादा नसरुल्लाह ख़ान 1930 जे ॾहाके में मजलिस अहरार खां पंहिंजे सियासी करियर जी शुरूआत कई। अयूब ख़ान जी सदारती चूंडुनि में मादरे मिलत फ़ातिमा जिन्ना जो बि भरपूर साथ ॾिनो। PTI MPA नवाबज़ादा मंसूर अहमद ख़ान पंहिंजे वालिद जी वरसी जे मौक़े ते चयो आहे त ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस हुजे या जमहूरी इतिहाद जो क़याम, मुल्क में का बि सियासी सरगर्मी नवाबज़ादा नसरुल्लाह ख़ान खां सवाइ मुमकिन न हुई। आमरियत में बि जमहूरियत पसंदनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करण जो खेसि ॾांहुं ईंदो हो। नवाबज़ादा नसरुल्लाह ख़ान 26 सेप्टेम्बर 2003 में लाॾाणो करे वियो। ऐं हैदराबाद तालीमी बोर्ड 10हीं जमायत जा नतीजा अॼु जारी करण जो ऐलान करे छॾियो। 10हीं जमायत जे साइंस ऐं जनरल ग्रुप जा नतीजा अॼु शाम जो जारी कया वेंदा। हैदराबाद तालीमी बोर्ड जो चवणु आहे त साल 2020 में कोरोना वायरस जी सूरत हाल सबबि 10हीं जमायत जो इम्तिहान न वरितो वियो। नतीजा कोरोना जी पॉलिसी तहत प्रोमोट करण जी बुनियाद ते जारी कया वेंदा। अस्सलामुअलैकुम, टाइम न्यूज़ स्वागत। मैं हमीर शेख। हेडलाइंस हमारी क्यों तफसीली खबरों इन ब्रेक।